कुरान पाक जी सूरह फातिर जी इब्तिदा है। फातिर जी माना है नओं पैदा कंदड़। इन सूरत के अंदर भी यह सूरत मक्की सूरतुनि मां हिकु सूरत आहे, माना जेके हिजरत खां अॻु में नाज़िल थियल सूरतूं आहिनि उन्हनि मां आहे। ऐं इन जी इब्तिदा भी अल्लाह पाक जी तारीफ़ सां थी आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी वाखाण बयान करे ऐं उन खां अॻु में उन खां बाद में वरी पंहिंजी ख़िलक़त जो ज़िक्र फरमाए करे अल्लाह पाक इन मख़लूक खे पंहिंजे तरफ़ मुतवज्जह करणु फरमाए थो। इन सूरत जो नालो फातिर रखियो वियो। फातिर जी माना आहे नओं कंहिं शइ खे पैदा कंदड़। अल्लाह तबारक व तआला जी पैदाइश ऐं आम इंसान जी पैदाइश जे अंदरि हिकिड़ो फ़र्क़ु आहे। आम इंसान जेको आहे ड्रखण त थी सघे थो, कंहिं शइ जो कारीगर त थी सघे थो, कंहिं शइ जो पैदा कंदड़ नथो थी सघे। पैदाइश उनखे चइबो आहे जिते कंहिं बि क़िस्म जो वजूद न हुजे, उन बग़ैर वजूद खां उन शइ खे हाज़िर करण ते क़ादिर हुजे। इहो इल्मु ऐं इहा ताक़त सिर्फ़ु अल्लाह पाक वटि आहे, काइनात जे अंदरि ॿी कंहिं मख़लूक वटि न आहे। हिननि ॾींहंनि जे अंदरि साइंस जो हिकिड़ो जेको आहे तरीक़ो हले थो त मर्द ऐं औरत जा जेके जुज़ा आहिनि उहे साइंस दाननि मिलाए करे पाण में हिकिड़े ट्यूब में विधा। उन ट्यूब में विझण खां बाद में माना माउ जे पेट खे ॿार जे संभालण खां बि आजो करे छॾनि। उन ट्यूब जे अंदरि जेको तव्हांखे वणे उन ॿार जे अंदरि ज़हन खे उन अंदाज़ में रखो ऐं उन जो कलर रंग उन अंदाज़ में रखो। इहे तब्दीलियूं तव्हां उन ॿार में करे सघो था। ऐं हिकु ट्यूब जी सूरत में दॿो आहे शीशे वारो, उन जे अंदरि ॿार वधे थो। जॾहिं 9 महीननि या 10 खे पहुचे त उन ॿार खे ॿाहिरि कढंदा। इहो हिकिड़ी टेस्ट हले थी। मिसाल अर्ज़ु करण जो मक़सदु इन्हनि साइंसदाननि इन्हनि तहक़ीक़ ते वञी करे पहुता, पर इन्हनि तहक़ीक़ूं कयूं अल्लाह तबारक व तआला जे ख़िलक़ियल अकुल मां, ज़हन मां ऐं जेके रब जूं पैदा कयल शयूं आहिनि उन्हनि खे जोड़े करे पंहिंजे अकुल जे मुताबिक़ कंहिं शइ खे अॻिते करे नतीजो ॾिननि। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उहा आहे जेका बग़ैर कंहिं बि शइ जे, बग़ैर कंहिं बि शइ जे हर शइ खे पैदा करण ते क़ादिर आहे। ऐं उन जे लाइ तव्हां उनखे उन जो मटीरियल नथा थी सघो। रॉ मटीरियल जेके चइबो आहे, रॉ मटीरियल उनखे चइबो आहे जो कुर्सी ठहे त ढकण वटि उन कुर्सी जे ठाहिण जो उन मक़दार जो काठ हुजे। माचीस जी तीले मां को कुर्सी ठाहे नथो सघे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उहा आहे जेका हिकिड़े ग़लीज़ क़तरे मां इंसान खे पैदा करणु फरमाई ऐं उन रब पंहिंजी मर्ज़ीअ सां इन इंसान खे वाद ऐं बीज ॾियणु फरमाई। ऐं अहिड़े नमूने सां ॿिया जेके सल आहिनि, हिकिड़े सले मां 70 संग पैदा करण ते अल्लाह तबारक व तआला जी ज़ात क़ादिर आहे। जेकॾहिं दुनिया में साइंसदान खणी केतिरी बि तरक़ी कनि, बाबा हुनजी इब्तिदा त अल्लाह जी मख़लूक खां आहे न। खणी जेकॾहिं पहिरियां साईं ज़मीन जे अंदरि हिकु अनाज जो दाणो पोखींदा हुआसीं, उन मां 10 दाणा निकिरंदा, अॼु 100 दाणा था निकिरनि। साइंसदान तरक़ी कई, केतिरी बि तरक़ी कनि, पर जेका तरक़ी उन्हनि कई आहे इहा सभु अल्लाह तबारक व तआला जे पैदा कयल शयुनि जे मथां पंहिंजे अकुल खे, जेको अकुल अल्लाह पाक ॾिनो उन जे इस्तेमालु करण खां बाद में उनखे अॻिते जेको आहे उनजी तरक़ी जी राह जेका आहे वठनि था पिया। ऐं ॿियो उनजो हिकिड़ो इहो बि सबबु आहे त जीअं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फरमान जो मफ़हूम आहे, आख़िरी वक़्तु अहिड़ो ईंदो जो क़यामत जे वेझो दज्जाल निकिरंदो ऐं दज्जाल खे एतिरी ताक़तूं हूंदियूं जो माण्हू सम्झंदा त ॼण त इहो दज्जाल शायदि ख़ालिक़ आहे। इशारो कंदो त इशारनि सां उनजे इशारे सां मथां ककर अची वेंदा, मींहुं वसणु शुरू थी वेंदो। जेके उन दज्जाल जा ताबेदार हूंदा उन्हनि जूं ज़मीनूं आबाद, ऐं जेके अल्लाह जा ताबेदार हूंदा, मुवहिद हूंदा, उन्हनि जूं ज़मीनूं गैर आबाद। हो ढावल हूंदा, हुननि जा पेट भरियल हूंदा। जेके अल्लाह जी वादानियत ते हूंदा उन्हनि जा पेट ख़ाली बुख पिया मरंदा। उन वक़्त में इंसान जे मथां आज़माइश ईंदी। इंसान सोचींदो त पिया हक़ ते असां मुला दावो कंदा त क़ुर में असां वटि रसूल जी नुबुवत, असां वटि उम्मत जेका असां आहियूं, हो काफ़िर लॻा पिया आहिनि, दज्जाल जा पुजारी लॻा पिया आहिनि, पोइ बि ढव ते हो, असां वरी बुख ते। इन आज़माइश जे विच में अल्लाह पाक इंसान खे आज़माईंदो। पोइ जेको हिन ते इस्तिक़ामत ॾेखारी, हलाल ते हक़ ते इस्तिक़ामत ॾेखारी बुख ऐं ॾुख जे बावजूदि, पोइ अल्लाह पाक वरी उन जे लाइ इनामनि जा दरवाज़ा खोलणु फरमाईंदो। पर जेकॾहिं जेको जीअं हदीस पाक में अचे थो न त दज्जाल जेको आहे हिकिड़े शख़्स खे चवंदो त मूं ते ईमान आणे, त उहो चवंदो तूं त काफ़िर आहे पको। त उहो छा कंदो, तलवार जेको आहे हुनजे विच ते, पेशानी जे विच खां तलवार जो हणंदो, उनजो जेको आहे सिसीअ खां ई धड़ सॼो ॿ थी किरी पवंदो। सभु माण्हू ॾिसंदा, वरी उनखे पंहिंजे इशारे सां ई उथारे बीहारींदो। उहो सॼो ॿई धड़ जोड़जी वेंदा ऐं उहो उथी करे बीह रहंदो ऐं ॻाल्हाइणु शुरू थींदो। चई ॿुधाए, मारियो मां हाणे ज़िंदा कयो मां, हाणे त मञ न त मां अलाह आहियां। त उहो मुवाहिद हूंदो, उहो चवंदो हाणे त पको यकीन ॾियो त तूं काफ़िर आहे। छाजे करे त इहो ई हुकुम मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे में ॿुधाए विया त दज्जाल खे अल्लाह अहिड़ी ताक़त ॾींदो। अॼु बि तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ क़िस्म जा साइंसदान अमेरिका, फलाणा, यूरोप, हो बाबा दुनिया जे अंदरि जेके मौसमनि जे अंदरि तब्दीलियूं था कनि। सीअ जे महीननि जे अंदरि सीउ लभे कोन, गर्मियुनि जे अंदरि वरी शदीद गर्मी, माण्हू परेशान। सो अल्लाह जी कुदरत सां इहो खेल जेको आहे रांदि रूंद, इहे दज्जाल जे अचण खां अॻु जूं जेके निशानियूं आहिनि। बहरहाल अर्ज़ु पिया कयूं त अल्लाह जे ख़िलक़त जे अंदरि ऐं मख़लूक जे ख़िलक़त जे अंदरि इहो फ़र्क़ु आहे जो अल्लाह पाक जी ख़िलक़त में
अॻ में को मटीरियल न हूंदो, वजूद न हूंदो जंहिंमां का शइ ठहे। अल्लाह इंसान खे ठाहियो, इंसानी जेको मटीरियल को गोश्त अॾा रखियल कोन हुयो जो अल्लाह से हुन मां ठाहे करे इंसान ठाहियो। हिकिड़ो गलीज़ कतरो हुयो, उन मां अल्लाह पाक जेको आहे इंसान जे गोश्त खे ठाहियो। गोश्त खां बाद में वरी साईं उन जे हॾनि खे ठाही, हॾनि खां बाद में वरी उन जे मथां हसीन जमील जेका आहे खल ठाही, खल खां बाद में वरी अल्लाह पाक 4 महीननि खां बाद में उन जे जिस्म जे अंदरि रूह खे फूकण फरमायो। इहा कुदरत अल्लाह जी ज़ाती आहे। जेकॾहिं कंहिंखे ताक़त आहे त अल्लाह पाक जी मख़लूक उन खां हटी करे पंहिंजी ख़िलकत ठाहे ॾेखारे, पोइ मञूं त वाक़ई हीअ जेका आहे हिन जी ख़िलकत अल्लाह जी ख़िलकत जे मुक़ाबले में ज़रा आहे। जेका बि शइ उहे खणंदा मिटी अल्लाह ठाहे, जेका बि शइ पंहिंजो अकुल हलाईंदा अकुल अल्लाह ठाहे। इंसान जे पैदा करण जो दावेदार अल्लाह हुआ। अल्लाह तबारक व तआला खां हटी करे बि शइ ठाहे ॾेखारियो। जीअं क़ुर पाक जे अंदरि क़ुर फरमायो न, फरमाईंदा इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़तू बिसूरतिन मिन मिस्ली। जेकॾहिं तव्हांखे शक आहे असांजे बाने ते त पोइ क़ुर पाक 30 पारा त ठहियो, क़ुर जहिड़ी हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो। जेकॾहिं इन ई क़ुर जा अरबी लफ़्ज़ खणी करे सूरत ठाहींदो पोइ कमाल कहिड़ो आहे। अॻिते पोइ लफ़्ज़ करे ठाहींदो पोइ कमाल कहिड़ो। कमाल कॾहिं आहे जॾहिं ज़बान बि पंहिंजी हुजे तव्हांजी, जॾहिं तव्हांजो कमाल बि पंहिंजो हुजे। क़ुर खां हटी करे अहिड़ो किताब ठाहे ॾेखारियो जो जहिड़े नमूने सां क़ुर पाक जी तिलावत कई थी वञे, तव्हांजे ठहियल किताब जी तिलावत कई वञे त उन जे अंदरि उहा लज़त ऐं रूह खे उहो सुकून मिले। जे अॼोके वक़्त में काफ़िर जे साम्हूं बि जेकॾहिं काबे जो इमाम शेख अब्दुर्रहमान सुदैस जॾहिं क़ुर पढ़े थो, काफ़िर जी दिलि बि नरम थी वञे। अल्लाह उन जे दिलि जे अंदरि बि ईमान जे नूर खे नाज़िल करणो फरमाए। केतिरा ई काफ़िर क़ुर पाक खे ॿुधी शेख अब्दुर्रहमान सुदैस थियो, ॿिया केतिरा ई क़ुरा हज़रात आहिनि, शेख कारी अब्दुल बासित रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जा क़ुर ॿुधी करे केतिरा काफ़िर मुस्लमान थी विया। इहा क़ुर जो जेको मौजूज़ किताब आहे, अहिड़ी का सूरत ठाहे ॾेखारियो त मञो। जेकॾहिं न आहे ताक़त तव्हांखे, क़ुर फरमायो त तव्हांखे ताक़त आहे ई कोन, सवाल ई पैदा नथो थिए। पोइ जॾहिं तव्हांखे ताक़त न आहे त मञो अल्लाह जे क़ुर खे, पोइ ॿियो को रस्तो न आहे। सो क़ुर फरमाए अल्हम्दुलिल्लाह फातिरिस समावात, तमाम तारीफ़ूं अल्लाह रब्बुल जलाल जे लाइ आहिनि, जेको नओं पैदा कंदड़ आहे आसमाननि ऐं ज़मीननि जो। आसमाननि ऐं ज़मीननि जो को मटीरियल कोन हुयो जो दूहो पियल हुजे या वॾी का शइ पियल हुजे, ककर पियल हुजे, उन्हनि मां रब ठाहियो आसमान। ज़मीन जा वॾा ज़खायर हुजनि, उनखे विछाए करे मिटी ठाही न। अल्लाह पाक पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़मीन खे पैदा फरमायो। जाइलिल मलाइका, फरमाई त उहो ई ठाहींदड़ आहे फ़रिश्तनि खे ऐं मोकिलींदड़ आहे फ़रिश्तनि खे। फ़रिश्तनि खे अल्लाह उली अजनिहतन पर ॾिना, किन खे 2 पर, व सुलास किन खे 3 पर, व रुबा किन खे 4 पर, यज़ीदु फिल ख़ल्क़ि मा यशाउ, कंहिंखे वरी अल्लाह इन खां वधीक बि ज़्यादा पर ॾियणु फरमाया। जो सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, फरमाई त मां हिकु दफ़े जिब्राइल अलैहिस्सलाम खे असुल हालत जे अंदरि ॾिठुमि त मां ॾिसां त जिब्राइल अलैहिस्सलाम जा 600 पर हुजनि। हिकु ॿिनि परनि जे विच में फ़ासिलो जेको हुजे, हेॾा मशरिक़ हेॾा मग़रिब, एतिरो फ़ासिलो 2 परनि जे विच में हुयो। एॾा जिब्राइल अलैहिस्सलाम खे 600 परनि सां अल्लाह पैदा करणु फरमायो। इहा रब जी ख़िलकत आहे। फरमाईंदा इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह हर शइ जे मथां कुदरत आहे, का वॾी ॻाल्हि नाहे। मा यफ्तहिल्लाहु लिन्नासि मिन रहमतिन, फरमाईंदा अल्लाह खोले थो माण्हुनि जे लाइ पंहिंजी रहमत खे, जंहिंजे लाइ रब रहमत जा दरवाज़ा खोले छॾे, फला मुमसिक लहा, उन जे लाइ कोई बि रहमत जा दर बंदि नथो करे सघे। वमा युमसिक फला मुरसिल लहू मिन बादि, जंहिंजे लाइ रब पंहिंजी रहमत जा दरवाज़ा बंदि करे, फला मुरसिल लहू मिन बादि, उन जे लाइ कोई बि दरवाज़नि खे खोलण वारो कोन्हे। रहमत माना आसानी, दुनिया जे अंदरि कुशादगी, बरकत। वहुवल अज़ीज़ुल हकीम, फरमाई त अल्लाह ज़बरदस्त हिकमत वारो आहे। या अय्युहन नास उज़कुरू, ऐ इंसानो अल्लाह पंहिंजी मख़लूक पंहिंजी नेमतुनि खे ॿुधायो। ज़मीन ऐं आसमान खे अल्लाह ठाहियो ऐं फ़रिश्तनि खे अल्लाह ठाहियो। इन्हनि फ़रिश्तनि जे ज़रिए सां वही खे अल्लाह नाज़िल फरमायो। फरमाई त बरकत वारो रहमत जे नाज़िल करण वारी ज़ात अल्लाह जी। अल्लाह रहमत ऐं बरकत नाज़िल करे त कोई उनखे ख़त्म करण वारो न आहे, रब ख़त्म करे त कोई वरी रहमत ऐं बरकत खे आणण वारो न आहे। रब फरमायो ऐं इंसानो इहे नेमतूं यादि कयो। उज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम, यादि कयो अल्लाह जी नेमतुनि खे, जेके अल्लाह नेमतूं पंहिंजूं तव्हांजे मथां करणु फरमायूं। हल मिन ख़ालिक़िन ग़ैरुल्लाहि, अल्लाह खां सवाइ कोई पैदा कंदड़ आहे छा? यरज़ुकुकुम, जेको तव्हांखे रिज़्क़ थो खाराए। मिनस समाइ वल अर्ज़, आसमान खां पाणी नाज़िल फरमाए करे तव्हांजे लाइ ज़मीन मां सलाह थो उगाइण फरमाए। वल अर्ज़, ज़मीन मां तव्हांजे लाइ नबातात थो कढे। ला इलाहा इल्ला हू, कोई इबादत जे लाइक़ न आहे अल्लाह खां सवाइ। फअन्ना तुफ़कून, पोइ काॾे था फिरंदा वञो अल्लाह जी नेमतुनि खे छॾे। फरमाईंदा वइन युकज़िबूक फ़क़द कुज़िबत रुसुलुम मिन क़ब्लिक, प्यारा जेकॾहिं तव्हांजे प्रोग्राम खे इहे काफ़िर कूड़ो था चवनि था त इहो कूड़ो आहे प्रोग्राम। फ़क़द कुज़िबत रुसुलुम मिन क़ब्लिक, अव्हां खां अॻु में रसूलनि जी बि ईअं ई तकज़ीब कई वेंदी हुई, उन्हनि जे मथां बि ईअं ई कूड़ा इल्ज़ाम हणंदा। ग़लती न कयो। व इलल्लाहि तुरजउल उमूर, इंतज़ार कयो, सभु जो सभु मामलात अल्लाह जे तरफ़ मोटंदा। या अय्युहन नास,
फरमाईंदा ऐ इंसानो अल्लाह सही पहिरियन आयतुनि जे अंदरि फरमायो त ही मुंहिंजो ख़िलक़तूं अथव मुख़्तसर तौर ते। उन खां बाद में वरी रब फरमायो त मुंहिंजी नेमतुनि खे यादि कयो, तव्हां नेमतुनि खे यादि कंदव अल्लाह पाक जो शुक्र अदा करण जी तव्हांखे तौफ़ीक़ मिलंदी। ऐं उन खां बाद में फरमाई ऐ इंसानो, इंसाननि खे अल्लाह आम जेको आहे ख़िताब करणु फरमायो, ईअं न चई ईमान वारो, ईअं न चई मुस्लमानो, न ऐ इंसानो, छो त रब जी नेमतुनि जा जेके फ़ाइदा वठंदा सभु इंसान ज़ात आहे। फरमाईंदा ऐ इंसानो इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन, अल्लाह जो वाइदो सचो अथव, फला तगुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया, फरमाई तव्हांखे दुनिया जी ज़िंदगी धोखे में न विझे, वला यगुर्रन्नकुम बिल्लाहिल गरूर, शैतान तव्हांखे अल्लाह जे बारे में धोखे में न विझे। इन शैतान लकुम अदुव्वुन फत्तखिज़ूहु अदुव्वा, फरमाई त शैतान तव्हांजो वॾे में वॾो दुश्मन आहे। शैतान वॾे में वॾो दुश्मन आहे दुनिया जे अंदरि। जेके बि इहे बहाना आहिनि, रब गफ़ूर रहीम आहे, फलाणो मालिक आहे, हीअं थींदो आहे, अञा उमिरि पई आहे, इहे सभु शैतान जा बहाना आहिनि। इन इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, हिन ते वरी ॿिए दफ़े कॾहिं ॻाल्हाइबो। फरमाईं त शैतान तव्हांजे लाइ, अल्लाह मुख़्तसर ॿुधायो, इहो शैतान नफ़्स तव्हांजो दुश्मन अथव, फत्तखिज़ूहु अदुव्वा, इनखे दुश्मन सम्झी करे ट्रीट कयो। ईअं न थिए जो शैतान खे भाकुर पई वेठा हुजो, रहमान जो सॾु अचे त चओ त रब गफ़ूर रहीम आहे। शैतान जे वक़्त में माण्हू जेको आहे हे ॾींहुं पंहिंजी दौलत खोले छॾे, अल्लाह जो हुकुम अचे त ज़कात जो मामिलो अचे, या नमाज़ जो हुकुम अचे, मुअज़्ज़िन आज़ान चवे, या जेके बि हुकुम हुजनि, उन वक़्त में चवे त अल्लाह गफ़ूर रहीम आहे, अञा उमिरि पई आहे, इहे वॾा बहाने सभु शैतानी कम आहिनि। फरमाईंदा इन्नमा यदउ हिज़्बहु, शैतान पंहिंजी जमात वारनि खे सॾींदो आहे, छाजे लाइ? लियकूनू मिन अस्हाबिस सईर, ताकि सभिनीनि खे वठी करे जहन्नम जे अंदरि दाख़िल थिए। अल्लज़ीन कफ़रू, शैतान जी जमात कहिड़ी आहे? जिन कुफ़र कयो। अल्लज़ीन कफ़रू, अल्लाह उन्हनि जो नतीजो ॿुधायो, फरमाईंदा लहुम अज़ाबुन शदीद, उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। वल्लज़ीन आमनू वअमिलुस सालिहात, ऐं शैतान खे जिन पुठी ॾिनी, शैतान केतिरो बि चए सुतो पियो, अञा टाइम पियो आहे, पर हीअ अमरा उथी करे फजर जे लाइ तयार थी वज़ू करे अल्लाह जे घर जे तरफ़ हली थो पवे। इशा जो वक़्तु ख़ासि करे ॿिनि नमाज़ुनि जी रब पारत कई, ऐं वरी असर जो वक़्तु रोज़गार खे छॾे करे अल्लाह जी तरफ़ अचे। शैतान बहाना चवंदो त गिराक मोटी वेंदो, फलाणो थींदो, बेबरकती थींदी, सभिनीनि खे पोइ ते हटाए करे उथी आयो, हिमत करे उथी आयो। अल्लाह फरमायो इहे आहिनि ईमान वारा, वल्लज़ीन आमनू, इहे ईमान वारा आहिनि, वअमिलुस सालिहात, ईमान खां बाद में अमल सालिह कयूं, लहुम मग़फ़िरतुन, अल्लाह उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जो ऐलान फरमायो, व अजरुन कबीर, ऐं फरमाईंदो उन्हनि जे लाइ अल्लाह पाक वटि तमामु वॾो अजर आहे। अल्लाह पाक दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।